शिदातपुर जे इलाइक़े ईदगाह रोड ते एडिशनल सेशन कोर्ट वेझो ॿिनि नाबालिग हथियारबंदनि ॻोठ महर अली टालपुर जे रहवासी 45 सालनि जे ज़ुल्फ़कार अली टालपुर पुट बाग अली टालपुर खे फायरिंग करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो ऐं फरार थी विया, जंहिंखे ज़ख़्मी हालत में सिम्स अस्पताल शिदातपुर मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर ॾसंदे फ़ौत थी वियो। वाक़े जो इतलाउ मिलंदे ई एसएचओ शिदातपुर नबी बख्श जलबाणी पुलिस जी वॾी नफ़री समेत वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जी तफ़सीली जांच कई ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े खे कड़ो छाड़े छॾियो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हया ऐं ॿिनि ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। इन सिलसिले में अहम ज़रियनि खां मालूम थियो आहे त कुझु अरसो अॻु मक़तूल ज़ुल्फ़कार अली टालपुर जे पुट शहज़ाद अली टालपुर ज़रदारी क़ौम जी छोकिरी सां पसंदि जी शादी कई, जंहिं करे ॿिन्ही बिरादरियुनि में ठिकताड़ पैदा थी वई। ज़रियनि जो चवणु आहे त फ़ैसिले में टालपुरनि ज़रदारी छोकिरीअ खे वापसि करे छॾियो ऐं टालपुरनि ते 20 लख रुपया ॾंड बि लॻायो वियो, जंहिंखे ज़रदारी बिरादरी जे माण्हुनि इनकार करे छॾियो हो। पुलिस ज़रियनि मूजिबि क़त्ल वारे वाक़े जी इन रुख़ खे साम्हूं रखंदे केस जी जांच कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।